मुंहिंजो नालो यासिर अकबर जमाली। अॼु असां जेको आहे DNA रेप्लिकेशन जे बारे में पढ़ंदासीं। DNA रेप्लिकेशन जो मतिलबु आहे त हिक ई DNA मां जेको आहे उहो ॿियो DNA कीअं थो ठहे। अॼु जो जेको असांजो लेक्चर आहे उहो इन्ही जे ई बारे में आहे त DNA हिकिड़े DNA मां जेको आहे ॿियो DNA कीअं थो ठहे ऐं इन जी जेको आहे ज़रूरत छो थी पेश अचे। असांजे जिस्म में छा थींदो आहे जो हिकिड़ो सेल जेको आहे सेल जी जेॾीमहिल डिविज़न्स थींदी आहे, सेल जी डिविज़न जेको आहे हिकिड़े सेल मां जेॾीमहिल ॿियो सेल ठहंदो आहे त उनमें पोइ छा थींदो, ॿिए सेल खे बि जेको आहे DNA जी कापी खपे जीअं उहो जेको आहे पंहिंजा फंक्शन परफॉर्म करे सघे। ऐं इन जे लाइ ज़ाहिरी आहे त उनखे जेको आहे DNA जी कापी जेको आहे हिकिड़ी उहा खपे। ऐं इनमें जेको आहे जीअं RNA हूंदो आहे, RNA जेको आहे हिकिड़ी मख़सूस जेको आहे स्ट्रैंड ठहंदो आहे सिर्फ़ु हिकिड़े कीअं ख़ासि जेको आहे प्रोटीन जे लाइ। पर ईअं DNA जी जेकी रेप्लिकेशन थींदी आहे उहा ओवरऑल कंप्लीट थींदी आहे, यानी कि अगरि हितां खां शुरू थो थिए कंप्लीट जेको आहे उनजो कापी वरी ॿी उनजी सेम टू सेम जेकी आहे आम्हूं साम्हूं जेको आहे उनजी जेको आहे साम्हूं ई वरी ॿी कापी DNA ठहणु शुरू थींदी। ईअं न आहे जो हिकिड़े मख़सूस जेको आहे हितां खां शुरू थियो ऐं हिस्ते ताईं ख़तमु थी वियो, ईअं न आहे, बल्कि हितां DNA जी स्टार्टिंग खां वठी DNA जेको आहे इन ताईं हिस्ते ताईं जेको आहे DNA सॼी रेप्लिकेशन थींदी आहे। ऐं सेम जेको आहे उनजी डुप्लीकेट जेकी आहे उहा कापी ठहंदी आहे ऐं उन सां जेको आहे हिकिड़ी पेरेंट कापी या जंहिंखे असां खणी चऊं ओरिजिनल कापी मौजूदु हूंदी आहे। DNA रेप्लिकेशन खे सम्झण जे लाइ थोरो बुनियादी ॻाल्हियुनि खे सम्झणु तमामु घणो ज़रूरी आहे। पहिरीं ॻाल्हि इन ॻाल्हि खे थोरो रिपीट कंदा हलूं। DNA जेको आहे उहो ठहियलु हूंदो आहे एडीनाइन थी वियो ऐं जेको आहे थायमाइन थी वियो, गाइनाइन थी वियो ऐं उन खां अलावा जेको आहे साइटोसाइन जो इन्हनि जेको आहे न्यूक्लियो बेसिस जो DNA ठहियलु हूंदो आहे। ऐं हिते जेको आहे उन खां पोइ हिकिड़ी ॻाल्हि खे नोट ज़रूरु कयो त DNA जी जेका रेप्लिकेशन जेको आहे स्टार्ट थींदी आहे हिकिड़ी जेको आहे 3 जेको आहे इंड खां 5 इंड वारे पासे। इन ॻाल्हि खे थोरो ज़हन में रखो। ऐं उनजे जेको आहे हमेशह जेको अपोज़िट जेको उनजो जेको स्ट्रैंड हूंदो आहे उनमें वरी जेकी इंड हूंदी आहे उहा बिल्कुलु ई वरी उनजे अगेंस्ट हूंदी आहे। 5 जेको आहे इंड थींदी ऐं 3 इंड थींदी। हाणे अचूं था त आख़िरकार इहो DNA जेको आहे इहो रेप्लिकेशन जो प्रोसेस कीअं थिए थो। सभ खां पहिरियां इन जे लाइ कुझु ॻाल्हियुनि खे सम्झो त इन जे लाइ जेके आहिनि मख़सूस जेके आहिनि औज़ार खणी असां जीअं चऊं उहे मौजूदु हूंदा आहिनि जेके DNA में पंहिंजो पंहिंजो कमु कंदा आहिनि। हर कम जे लाइ अलॻि अलॻि जेके आहिनि उहे इंज़ाइम्स मौजूदु आहिनि। DNA रेप्लिकेशन में उन्हनि जो जेको आहे हर इंज़ाइम जो पंहिंजो पंहिंजो जेको आहे उहो फंक्शन आहे, रोल आहे। हाणे सभ खां पहिरियां जेॾीमहिल असां ॻाल्हि करूं हेलीकेस जी, हेलीकेस छा आहे कंदो, DNA जा जेको स्ट्रैंड आहे उन्हनि खे ॿिनि हिसनि में तक़सीम करणु शुरू कंदो आहे। ॿिनि हिसनि में जेको तक़सीम करण जो जेको DNA खे कमु हूंदो आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कंहिंजो कमु हूंदो आहे, हेलीकेस जो जेको आहे कमु हूंदो आहे त उहो जेको आहे हिन खे अनवाइंड कंदो वञे, उन खे फॉरवर्ड जेको आहे डायरेक्शन में अॻिते अनवाइंड कंदो वञे। ठीकु आहे। उन खां पोइ वरी अचूं था त आख़िरकार इन ॻाल्हि जी ख़बर कीअं पवे त रेप्लिकेशन जेकी आहे उहा स्टार्ट किथां करणी आहे, DNA में स्टार्ट कहिड़ी जॻह तां करणी आहे। उनजे लाइ जेको आहे सभ खां पहिरियां हिकिड़ो जेको आहे प्राइमर उन जॻह ते अची अटैच थींदो आहे। जीअं हीउ जेको आहे 3 इंड जेको आहे मूं तव्हांखे ॿुधाई ऐं हिनजे जेको आहे बिल्कुलु अपोज़िट में 5 इंड जेको आहे उहा अची वई, यानी कि हिते जेको आहे प्राइमर जेको आहे अची अटैच थींदो। प्राइमर जेॾीमहिल अटैच थींदो ऐं इन प्राइमर खे अटैच केरु कराईंदो आहे, प्राइमेज़ जेको आहे इंज़ाइम उहो अटैच कराईंदो आहे कंहिंखे, प्राइमर खे अटैच कराईंदो आहे। हाणे यानी कि ख़बर पइजी वई। हाणे उन खां पोइ अॻिते जो कमु कंहिंजो हूंदो आहे त प्राइमर यानी कि इहो ॿुधाईंदो आहे त ही स्टार्टिंग पॉइंट आहे रेप्लिकेशन जी।
इन ॻाल्हि खे गौर कयो त प्राइमर इहा ॻाल्हि ॿुधाईंदो आहे DNA पॉलीमरेज़ खे त हीअ जेकी आहे स्टार्टिंग पॉइंट आहे DNA जी रेप्लिकेशन जी, यानी कि हितां खां कमु शुरू करिणो आहे ऐं 3 इंड वारे पासे हलणो आहे लगातार। ऐं इहा जेको आहे जेॾी महिल कमु स्टार्ट थींदो आहे तक़रीबन जेकी आहे इन जी जेकी स्पीड हूंदी आहे 2000 न्यूक्लियोटाइड्स जेके आहिनि 2000 न्यूक्लियोटाइड्स पर सेकेंड जेको आहे इन जी रफ़्तार सां DNA पॉलीमरेज़ जेको आहे उहो हणंदो वेंदो आहे। हाणे फंक्शन जेको हूंदो आहे DNA पॉलीमरेज़ जो कमु स्टार्ट कयो, इहो जेको आहे प्राइमर ॿुधाए छॾियसि त हिन जॻह खां हाणे अची स्टार्ट थी ऐं जेको आहे DNA जेको आहे पॉलीमरेज़ अची हिन जॻह खां स्टार्ट थींदो ऐं जेको आहे न्यूक्लियोटाइड्स ई हणंदो वेंदो स्पीड सां जेको आहे उहो कमु कंदो वेंदो ऐं उहो जेको आहे न्यूक्लियोटाइड्स ॿिया जेके आहिनि हणण उहे जेके आहिनि सीक्वेंस में हणणु कमु कंहिंजो हूंदो आहे DNA पॉलीमरेज़ जो ऐं इहो जेको आहे हिन पासे सीक्वेंस हलंदी आहे। इहा त थी वई लीडिंग स्ट्रैंड। DNA जी जेॾी महिल रिप्लिकेशन थींदी आहे त उनजा जेके आहिनि 2 स्ट्रैंड थींदा आहिनि, हिकिड़ो लीडिंग स्ट्रैंड थींदो आहे ऐं ॿियो जेको थींदो आहे लैगिंग स्ट्रैंड। हिकिड़ो हूंदो आहे लीडिंग ऐं ॿियो हूंदो आहे लैगिंग स्ट्रैंड। लीडिंग में कमु सफ़ा सवलो हूंदो आहे, उहो जेको आहे हितां खां DNA पॉलीमरेज़ जेको आहे न्यूक्लियोटाइड्स हणंदो वेंदो आहे, पर जेॾी महिल असां वरी ॻाल्हि कंदासीं उनजे अगेंस्ट वारे स्ट्रैंड जी त उते जेको आहे सूरत हाल थोरी मुख़्तलिफ़ आहे। हाणे हिन खे वरी थोरो गौर करे सम्झो त हिन पासे बि जेको आहे साॻियो ई जेको आहे प्राइमर आयो, प्राइमेज़ जेको आहे प्राइमर हयां ऐं उन्हनि जेको आहे ॿुधायो DNA पॉलीमरेज़ खे त हाणे तव्हां जेको आहे ठाहिणु शुरू कयो, न्यूक्लियोटाइड्स हणणु शुरू कयो। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि करे रखो त हिन में जेको आहे नंढड़ा नंढड़ा फ्रेगमेंट्स ठहंदा वेंदा आहिनि, यानी कि DNA पॉलीमरेज़ हिकिड़े वक़्त ताईं अॻिते न्यूक्लियोटाइड्स हणंदो आहे, वरी पोइ जेको आहे बीह वेंदो आहे, वरी हिकिड़ो ॿियो जेको आहे नओं प्राइमर ईंदो आहे, उहो नई सही अची निशान कंदो आहे, वरी हिकिड़ो जेको आहे नई सही जेको आहे DNA पॉलीमरेज़ ईंदो आहे, नई सही उहो जेको आहे फ्रेगमेंट्स ठाहींदो वेंदो आहे, यानी कि टुकरनि में उहा सीक्वेंस ठहंदी वेंदी आहे। ठीकु आहे, जॾहिं त हिन में जेको आहे तव्हां ॾिसो हिन में जेको आहे लगातार सीक्वेंस ठहे थी पई, पर हिन में तव्हां ॾिसो था सीक्वेंस में टुकरनि में जेको आहे उहा सीक्वेंस ठहियलु आहे ऐं इन खे जेको आहे फ्रेगमेंट्स खे हिननि जेको आहे हिन जॻह खे इन्हनि खे जेको आहे ओकाज़ाकी जेको आहिनि फ्रेगमेंट चवंदा आहिनि, छाकाणि इन साइंटिस्ट इहे जेके आहिनि फ्रेगमेंट्स दरियाफ़्त कया हुआ। इन्हनि में जेको आहे सबबु अॻिते हली मां तव्हांखे ॿुधायां थो त हीउ जेको आहे अॻिते जीअं हलंदो वेंदो ऐं इहे फ्रेगमेंट्स जेके आहिनि उहे ठहंदा वेंदा आहिनि। इन खां पोइ जेको आहे हिकिड़ो ईंदो आहे एंज़ाइम जंहिंजो नालो आहे एक्सोन्यूक्लियस। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिननि जेको आहे प्राइमर खे इन जॻह तां हटाइणो आहे, छाकाणि असांखे DNA जी डुप्लीकेट कापी खपे ऐं इन जेको आहे हीउ हिकिड़ो RNA जो हिसो आहिनि, हीअ जेके बि प्राइमर आहिनि इहे RNA जो हिसो आहिनि। इन्हनि खे जेको आहे हाणे हितां खां हटाइणो आहे। इन्हनि खे हटाइण जे लाइ जेको एंज़ाइम हूंदो आहे उनजो नालो हूंदो आहे एक्सोन्यूक्लियस। एक्सोन्यूक्लियस हूंदो आहे। एक्सोन्यूक्लियस जेको आहे इन्हनि खे पोइ ख़तमु कंदो वेंदो आहे। हाणे इन्हनि जेके आहिनि प्राइमर जीअं ख़तमु थींदा वेंदा, एक्सोन्यूक्लियस इन्हनि सभिनि खे जेको आहे हिननि सभिनि खे रिमूव कराईंदो, प्राइमर खे रिमूव कराईंदो वेंदो। उन खां पोइ नई सही जेको आहे DNA पॉलीमरेज़ ईंदो ऐं अची इन्हनि जॻहुनि खे अची ठीकु कंदो। उन्हनि जी जेको आहे सीक्वेंस जेके आहिनि उहे मैच उन्हनि सां हणंदो वेंदो। अगरि हिते एडीनाइन आहे त उनजे साम्हूं जेको आहे थाइमाइन हणंदो ऐं अगरि जेको आहे ग्वाइनाइन आहे त वरी उनजे साम्हूं जेको आहे उहो साइटोसाइन हणंदो वेंदो। इहो जेको आहे इन जेको आहे प्राइमर वारी जॻह खे ठीकु करण बि कंहिंजो कमु हूंदो आहे, प्रूफ रीडिंग कमु करण बि DNA पॉलीमरेज़ जो कमु हूंदो आहे। DNA पॉलीमरेज़ जो ॿियो कमु प्रूफ रीडिंग बि करणु हूंदो आहे त कहिड़ी जॻह ते ग़लती थी वई आहे
ऐं असां इन ग़लति जेकी जॻह आहे जेके हिते हूंदा आहिनि अगरि फॉर एग्ज़ाम्पल इन रेप्लिकेशन जे दौरान कॾहिं कॾहिं सीक्वेंस जेके आहिनि उहे ग़लति थी वेंदी आहे। जीअं ग्वाइनाइन जेकी आहे उहा अची वई थाइमाइन जे अॻियां अची वई ऐं हिन खे इन जॻह खे जेको आहे असां लफ़्ज़ वरी पोइ इस्तेमालु कंदा आहियूं म्यूटेशन, यानी कि हीअ जेको आहे ग़लति जॻह आहे ग़लति। ऐं इन म्यूटेशन जे करे जेकी प्रोटीन जेके पोइ ठहंदा आहिनि उहे जेके आहिनि उहे प्रोटीन या त ठहंदा ई न आहिनि, अगरि ठहंदा बि आहिनि त उहे जेके आहिनि एबनॉर्मल हूंदा आहिनि। ऐं अगरि इहा जेकॾहिं म्यूटेशन जेकॾहिं ठीकु नथी थिए त पोइ इहा म्यूटेशन जेको आहे कैंसर जो सबबु थींदी आहे। ऐं अहिड़ी तरह सां ही जेको आहे DNA जी हिन साइड वारी बि सॼे जी सॼी ओवरऑल डुप्लीकेट कॉपी ठहणु शुरू थींदी आहे ऐं डुप्लीकेट कॉपी ठहंदी आहे। हिन पासे जेको आहे हेॾां वरी 3 साइड वेंदा आहिनि ऐं हिन पासे जेको आहे 5 खां जेको आहे डायरेक्शन वञे थो 3 जे पासे ठहणु शुरू थो थिए, 5 खां 3 जे। उन खां पोइ जेॾी महिल ही जेके आहिनि ॿई सीक्वेंसिस पाण में बिल्कुलु ई ठही वेंदियूं आहिनि, जॾहिं ॿ जेके आहिनि DNA पोइ पाण में ठही वेंदा आहिनि, उन्हनि जी जेके आहिनि बिल्कुलु ई हिकिड़ी सुठी कॉपी जेॾी महिल ठही वेंदी आहे, जेॾी महिल उन्हनि मां जेके आहिनि एरर्स बि निकिरी वेंदा आहिनि। ऐं अॻिते हली प्रूफ रीड जे बारे में पढ़ूं था। पोइ जेको आहे इन्हनि खे सील करण जो जेको कमु हूंदो आहे, इन्हनि ॿिन्हिनि जे स्ट्रैंड्स खे जेको आहे सील करण जो जेको कमु हूंदो आहे उहो कमु हूंदो आहे DNA लाइगेस जो कमु हूंदो आहे। DNA जेको आहे लाइगेस, DNA लाइगेस ठाहे कंदो। इन्हनि खे हाणे ओवरऑल प्रूफ रीडिंग बि थी वई ऐं मिसमैच जेको आहे रिपेयर बि थी वियो, उहे बि जेके आहिनि सभु कुझु थियण खां पोइ उन्हनि खे जेको आहे बंदि करण, यानी कि इन्हनि जेके आहिनि DNA इन्हनि खे सील करण जो जेको कमु हूंदो आहे उहो DNA लाइगेस जो हूंदो आहे। हाणे ही आहिनि प्रूफ रीड जेके आहिनि उहे कीअं थी थिए। उनमें जीअं आहे थाइमाइन जे साम्हूं जेको आहे ग्वाइनाइन अची वियो, मिसमैच जेको आहे पेयर अची वियो। इन खे जेको आहे हिकिड़ा जेके आहिनि कट कंदा आहिनि, न्यूक्लियस हूंदा आहिनि जेके कट कंदा आहिनि DNA खे, ऐं उन खां पोइ ॿिया जेके आहिनि DNA पॉलीमरेज़ हूंदा आहिनि उहे वरी उन सीक्वेंसिस खे यानी कि हिते जेको आहे रिप्लेस कंदा, हिन खे कढे छॾींदा ऐं हिन जी जॻह ते जेको आहे एडेनाइन खे अटैच कंदा। ऐं जेॾी महिल इहा सीक्वेंसिस जेके आहिनि सभु जूं सभु ओवरऑल सही थियूं त पोइ इन्हनि खे जेको आहे सील करण जो कमु जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे लाइगेस जो। उन ओवरऑल खे वरी सील कमु करणु हूंदो आहे लाइगेस जो। ऐं इन खे ई जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल पॉलीमरेज़ कमु नथा करनि ऐं रिप्लेसमेंट नथी थिए त पोइ जेको आहे म्यूटेशन थी वेंदी ऐं म्यूटेशन थी पोइ जेको आहे कैंसर जी बीमारी थी सघे थी ऐं सेल डेथ बि थी सघे थी, एबनॉर्मल प्रोटीन्स बि ठही सघनि था ऐं ठहंदा आहिनि बल्कि इन एरर्स जे करे। हाणे ही जेको आहे रेप्लिकेशन ही छाकाणि एरर जेके आहिनि पर माना 1000 जेके आहिनि दफ़नि में जेको आहे एरर जेको आहे हिकिड़ो चकर एरर ईंदो आहे 1000 सेल डिवीज़न जे दौरान। उन जे दौरान जेकॾहिं हिकिड़ो एरर बि अचे थो त उहो बि जेको आहे नुक़सानकार हूंदो आहे। उन जे लाइ पोइ वरी प्रूफ रीडिंग थींदी आहे, पोइ वरी मिलियंस टाइम्स में जेको आहे हिकिड़ो चकर एरर ईंदो आहे पर उहो बि जेको आहे सही नाहे हूंदो। उन खां पोइ वरी नई सही जेके आहिनि एंजाइम्स उहे मिसमैच खे रिपेयर कंदा आहिनि। उन्हनि जे रिपेयर करण खां पोइ बि जेको आहे बिलियंस ऑफ द टाइम्स में हिकिड़ो चकर जेको आहे एरर अची सघे अथो, यानी कि मिसमैच थी सघनि अथा। ऐं उन खां पोइ वरी जेके आहिनि स्पीड जेकी हूंदी आहे DNA पॉलीमरेज़ जी 2000 जेके आहिनि न्यूक्लियोटाइड्स पर सेकेंड में, यानी कि हू जेके आहिनि मैच कंदो ऐं हणंदो वेंदो आहे। DNA पॉलीमरेज़ जेको आहे अटैच कंदो वेंदो आहे, एडेनाइन थी वियो, थाइमाइन थी वियो ऐं ग्वाइनाइन सां जेको आहे जेको आहे साइटोसाइन थी वियो। इहे जेके आहिनि इन्हनि जी जेको आहे सीक्वेंस उहा सॼी सॼी चेन ठाहींदो वेंदो आहे। इन जी यानी कि एतिरी जेकी स्पीड आहे उहा तेज़ आहे DNA पॉलीमरेज़ जी। हाणे ही जेको आहे वरी अची वियो टेलोमेयर। टेलोमेयर जेको आहे हिन टॉपिक ही मूं तव्हांखे जेके आहिनि 2 स्ट्रैंड जेके आहिनि ॾेखारिया। हिकिड़ो जेको हुयो लीडिंग जेको आहे स्ट्रैंड हुयो ऐं ॿियो जेको आहे लेगिंग स्ट्रैंड हुयो।
ही ॿियो पासो जीअं पासे लेगिंग स्ट्रैंड आहे। लेगिंग स्ट्रैंड हिते मां तव्हांखे ही ॾेखारां थो पियो त हेठिएं पासे जेको आहे ही तव्हां वधियल जॻह ॾिसो था पिया। ही जेकी वधियल जॻह आहे इन्हनि में हाणे छा थो थिए, जो प्राइमर पहिरियां मौजूदु हुयो, हाणे हिनखे थोरो सम्झिजो त प्राइमर जेको आहे उहो जेॾी महिल अची अटैच थिए पियो, प्राइमर अटैच थियण खां पोइ जेको आहे हाइड्रोक्सिल जेको आहे ग्रुप प्रोवाइड करे पियो। हाइड्रोक्सिल वारी ग्रुप वारी जॻह ते जेको आहे DNA पॉलीमरेज़ अची अटैचमेंट पंहिंजी शुरू करे पियो, यानी कि उते बेस पेयर ठाहिण शुरू करे पियो। फॉर एग्जांपल जीअं ही जेको आहे 3 आहे, ठीकु आहे, ऐं 3 आहे ऐं हिते हाइड्रोक्सिल जेको आहे उहो ग्रुप मौजूदु आहे, त हिते जेको आहे DNA पॉलीमरेज़ अचे पियो ऐं उहो जेको आहे स्ट्रैंड पंहिंजा जेके आहिनि ठाहिण शुरू करे पियो। पर हिते हाणे जीअं तव्हां ॾिसो था हिते जेको आहे 5 आहे, 3 कोन्हे। हिते जेको आहे 5 आहे, हिते 3 कोन्हे। त हाणे इहो जेको आहे हिकिड़े क़िस्म जो सेल जे लाइ प्रॉब्लम आहे। त इन प्रॉब्लम खे हल कीअं करे, हाणे इन जॻह ते जेको आहे DNA पॉलीमरेज़ अटैच नथो थी सघे ऐं इन जे लाइ हाणे लाज़मी आहे त हिते इन जॻह ते जेको आहे 3 जेको आहे आणणो आहे। 3 जेकॾहिं ईंदो त पोइ ई जेको आहे DNA पॉलीमरेज़ मैचिंग कंदो वेंदो ऐं बेस पेयर्स जेके आहिनि उहे हणंदो, न्यूक्लियोटाइड्स जेके आहिनि उहे लॻाइण जेके आहिनि शुरू कंदो, न त जेकी आहे उहा पेयरिंग न थींदी। उन जे लाइ पोइ हाणे छा हूंदो, टेलोमेयर जी जेकी आहे मशीनरी हूंदी आहे, उहो इंज़ाइम हूंदो आहे, उन इंज़ाइम जो नालो हूंदो आहे टेलोमीरेज़। ही टेलोमीरेज़ छा आहे कंदो, हाणे हिते ॾिसो त हिन जेकी पेरेंटल जेको DNA, ये जेको ओरिजिनल जेको DNA जो जेको स्ट्रैंड हूंदो आहे, इन स्ट्रैंड ओरिजिनल स्ट्रैंड के अञा जेको आहे वधाईंदो आहे। इन में ई जेके आहिनि ॿिया बेस जेके आहिनि उहे ठोकींदा आहिनि, न्यूक्लियोटाइड्स जेके आहिनि उहे अञा वधीक हिते हणंदो आहे। हिते जेके आहिनि अञा नवां जेके आहिनि वरी उहे हणंदो आहे, फिट कंदो आहे। DNA जे उन पेरेंट वारे पार्ट में ई टेलोमेरेज़ जेको आहे एड कंदो वेंदो आहे। ही जेको आहे ॾिसो था न, त हाणे ही हेसिते ताईं हुयो ऐं ही ॾिसो हाणे तव्हांखे एडिशन नज़र अचे थी। ही जेको आहे एडिशन तव्हांखे नज़र अचे थी पई, त यानी कि इहा छा कयो, इहा टेलोमेरेज़ जेको आहे हिनखे एड कयूं, वधीक जेके आहिनि उहा सीक्वेंस हिकिड़ी उन DNA में ई एड कयईं, उन पेरेंट DNA में एड कयईं। उन खां पोइ छा थियो त हाणे जेको आहे हिन जॻह ते उन जॻह ते अची प्राइमर फिट थियो ऐं प्राइमर जेको आहे फिट थियण खां पोइ जेको आहे DNA पॉलीमरेज़ जेको आहे उते सीक्वेंसिस ठाहिण शुरू कई ऐं वरी जेको आहे 1 सेकेंड जेको आहे DNA पॉलीमरेज़ जेके आहिनि सभु जेकी सीक्वेंस ई ओवरऑल उहा DNA जी ठाही। यानी कि टेलोमेयर जो जेको कमु हुयो उहो जेको आहे हिकिड़ी एक्सटेंशन प्रोवाइड करणु उन DNA खे, त जीअं उनजो जेको हेठियों हिसो आहे उन खे कंप्लीट करे सघिजे। उन खां पोइ जेको आहे जेके ही जेके आहिनि रिपीट यूनिट थींदा आहिनि, पर इन खे जेको आहे DNA इंज़ाइम्स जे ज़रिए इन DNA जे हिन हिसे खे कट करे छॾींदो आहे। ही हिन हिसे खे कट छो कंदो आहे, छाकाणि ही जेको आहे टेलोमेयर जो हिसो हुयो, जेको टेलोमेरेज़ जेको आहे उहो ॾिनो, ही कीअं बि कम जो न आहे, हे कीअं बि जीन जे जेको आहे हिसो न आहे। हा, जेकॾहिं जीन जो हिसो हुजे हा पोइ जेको आहे टेलोमेरेज़ इन खे अञा वधाया ऐं इन खे जेको आहे अञा रिमूव न करे हा, छो छाकाणि इहा हिकिड़ी कम जी शइ, इन में जेके आहिनि प्रोटीन जी सीक्वेंसिस मौजूदु हुजंदा, पर इन्हनि खे जेको आहे हाणे इहे कीअं बि कम जा न आहिनि। इहा जेका एक्सटेंडेड हिकिड़ो जेको आहे रफ पार्ट आहे, उनजे करे इन खे जेको आहे पोइ इंज़ाइम जेके हूंदा आहिनि DNA जा उहे पोइ इन खे कट करे छॾींदा आहिनि। हाणे ही जेको आहे टेलोमेयर जा जेके फंक्शन जेके आहिनि, टेलोमेयर ही जेको आहे क्रोमोज़ोम जी जेकी केप हूंदी आहे, टेलोमेयर उन जेको आहे क्रोमोज़ोम्स जी केप वारी मथियों जेको हिसो वधियल असां हमेशह जेको आहे इमेजिस में ॾिसंदा आहियूं, इहो जेको आहे टेलोमेयर हूंदो आहे। साइंटिस्टनि जो इहो ख़्यालु आहे त इहो जेको आहे उमिरि सां गॾु जेको आहे घटिबो वेंदो आहे, छाकाणि रिप्लिकेशन सेल जी बार बार थींदी आहे, त इहो जेको आहे इन जी जेको आहे लेंथ उहा नंढी थींदी वञे थी ऐं इन जे नंढे थियण जे करे ई जेको आहे इंसान जी उहा उमिरि वधंदी वञे थी, जो पोड़प में वञी हिन जॻह ते थो पहुचे। ऐं इहो जेको आहे ॿियो त टेलोमेयर जेको आहे हिकिड़े क़िस्म जी केप प्रोवाइड कंदो आहे, त जीअं बक़ाया जेको DNA
मौजूदु आहे। फॉर एग्ज़ाम्पल ही जेको आहे DNA अॻिते ही मौजूदु आहे, त हिन खे जेको आहे हिन जॻह ते सील बि करे छॾे, हिन जॻह ते जेको आहे उन खे सील करे छॾे, त जीअं जेको आहे हिन DNA खे को बि नुक़सानु न पहुचे। ऐं विथ दी रेप्लिकेशन्स उमिरि सां गॾोगॾु ही जेकी रेप्लिकेशन हूंदी आहे, रेप्लिकेशन सां गॾोगॾु इहो टेलोमेयर जेको आहे उहो घटिबो वेंदो आहे, जेको चवनि था त उमिरि जे वधण जो सबबु आहे। साइंटिस्ट जेके आहिनि एज खे बि इन जे ज़रिए मालूम करण जी कोशिशि कंदा आहिनि, ऐं जेको आहे ज़िंदगी जो टोटल जेको आहे दौरानियो उन खे बि जेको आहे इन जे ज़रिए मेयर कंदा आहिनि, मापींदा आहिनि हिकिड़ो इंसानु जेको आहे केतिरा साल जी सघे थो। ऐं जेकॾहिं इहो जेको आहे घटि हूंदो लॉस ऑफ द प्रोटेक्टिव स्ट्रक्चर ऐं DNA डैमेज पोइ जेके आहिनि थींदो, छाकाणि हीउ जेको आहे घटि आहे, पोइ DNA जेको आहे उहो डैमेज थी सघे थो। ऐं उमिरि बि वधंदी वेंदी आहे जेकॾहिं इहो जेको आहे टेलोमेयर उनजी लेंथ जेकॾहिं नंढी थिए थी त। ऐं असेसिंग दी बायोलॉजिकल एज थी वियो, ऐं इम्यून जेके आहिनि कम्पिटेंस थी वियो, ऐं स्ट्रेटिफाइंग पेशेंट्स बाय मॉलिक्यूलर डिज़ीज़ बर्डन्स उन्हनि जे ज़रिए जेको आहे कि जेनेटिक बीमारी खे बि ॾिसी सघिजे थो। प्रिडिक्टिंग जेकी डिज़ीज़ आहे प्रोग्रेशन थी वई, ऐं क्लिनिकल जेके आहिनि उन्हनि जा वरी आउटकम्स थी विया, इहे बि जेके आहिनि टेलोमेयर जे ज़रिए ॼाणे सघजनि था। तव्हां सभिनि जी महिरबानी। हीउ जेको लेक्चर आहे मूं तयारु कयो आहे, इहो हिकिड़ो गाइटन एंड हॉल जेको आहे मेडिकल फिजियोलॉजी जी किताब तां, ऐं उन खां अलावा ॿियो जेको आहे डॉक्टर लैंडर आहे, उहो जेको आहे MIT यूनिवर्सिटी जो प्रोफेसर आहे, उनजा बि जेके आहिनि फंडामेंटल ऑफ बायोलॉजी जा जेके आहिनि लेक्चर्स हुयो इन बारे में DNA रेप्लिकेशन ते। तव्हां सभिनि जी महिरबानी।